ताक़तवर में ताक़तवर इंसान कॾहिं बि ताक़तवर इंसान सां पंहिंजी हैसियत ज़ाहिर न कंदो। ताक़तवर इंसान हमेशह पाण खां कमज़ोर ते ई वार कंदो। उन इंसान जो मिसाल छा आहे? हिकु टके जो कीड़ो। टके जो कीड़ो सम्झो था न, ॼण कंहिंजी हैसियत ई न आहे। ताक़तवर इंसान ताक़त वारे जे आॾो कमज़ोर छो थींदो आहे? छो त उनखे ख़बर आहे मां हिन खां पादर खाई वेंदुमि। पाण खां घटि हैसियत वारे त छो एक्शन खणंदो आहे? छो त उनखे ख़बर आहे त ही मूंखे कुझु बि नथो करे सघे। पोइ हाणे इन माण्हू खे बि तव्हां मुड़ुसु करार ॾियो, पोइ तव्हां में हैफ़ आहे। इन माण्हू खे बि तव्हां ताक़तवर सम्झो, पोइ तव्हां में हैफ़ आहे। ॾिसो न, ताक़तवर इंसान केॾो बि ताक़तवर हूंदो न, कॾहिं बि ताक़तवर सां जल्दबाज़ी न कंदो। हमेशह पाण खां घटि हैसियत वारे सां मिंट जल्दबाज़ी कंदा, उन्हनि जे दर ते काफ़िला बि ठाहे बीहंदा। उनखे ख़बर आहे त असां हिननि जे मथां इहो तमाशो कंदासीं त उहो कुझु न करे सघंदा। अञा ॿिनि माण्हुनि खे असां करे था ॾेखारियूं त असां वॾी औकात वारा आहियूं, वॾी हैसियत वारा आहियूं। रब जी ज़ात जो कसम, टके जी औकात वारा इहे इंसान हूंदा अथव जेके ज़रे जी जीअं न टके जी पेर जी चौंपल जो तरो, उहो बि अञा हिननि खां भलो हूंदो आहे। ताक़तवर इंसान हमेशह जेकॾहिं ताक़त वारे सां मुक़ाबिलो करे न, त हुन जहिड़ो को ताक़तवर पहाड़ किथे दुनिया में ई न हूंदो। हिन लेक्चर जो मक़सदु छा आहे? ताक़तवर अहिड़ी ज़ाहिर करण खां पहिरियों सोचो जिन सां तव्हां पंहिंजा ग़लति रवैया था अख़्तियार कयो, पंहिंजी औकात था ॾेखारियो। थी सघे उहो असां खां घटि हुजे। उहे वरी इंसान छा महसूसु कराईंदा आहिनि त असांखे सभु को ॾिसे थो, ऐं असांजे पोयों नारा हणंदा त ही वॾा मुड़ुस माण्हू हुया। नारा बि उहे हणंदा जेके तव्हां जहिड़ा बेस्ता हूंदा, इज़त वारा नारा कॾहिं बि न हणंदा। इज़त वारा इहो ई चाहींदा त हिन जहिड़ो को बेग़ैरत इंसान ई कोन हुयो। ताक़त वारो थी करे बि ताक़त वारे पाण ॾिस न, ताक़त वारो थी करे बि पाण खां घटि हैसियत वारे सां मुक़ाबिलो कनि, पोइ इहो ताक़त वारो आहे? असांजे माशरे में इहे ड्रामा घणा था हलनि। ताक़त वारो इंसान जेको आहे न, हमेशह पाण खां घटि हैसियत वारे सां कॾहिं बि जल्दबाज़ी न कंदो आहे ऐं उन्हनि खे मौक़ा ॾींदो आहे। ताक़त वारो थी करे तूं पाण खां घटि हैसियत वारनि ते वार करे, पंहिंजी हैसियत औकात ज़ाहिर करे, पोइ तूं ताक़त वारो न आहे। तूं बेहया ज़लील इंसान आहे। मथे खणो अथई त पाण खां घटि हैसियत वारनि जो सहारो बणिज, ताक़त वारनि सां मुक़ाबिलो कर। हमेशह ताक़त वारनि सां मुक़ाबिलो उन्हनि ई कयो आहे जेके घटि हैसियत वारा। ताक़त वारे त ताक़त वारे सां कॾहिं बि न कयो आहे मुक़ाबिलो। इन माशरे में इहे हरकतूं जेके अहिड़ी रखी वेठा आहिनि न, मां उन्हनि खे इहो लेक्चर थो ॾियां। मुड़ुस माण्हू थियो, मुड़ुसनि वारी ज़िंदगी गुज़ारियो, मज़लूमनि सां कुलो कुले सां मिलाए बियो, बेसहारनि खे सहारो ॾियो। ताक़तवर तॾहिं सॾाइबे। ग़रीबनि जी मदद कयो कोन, पाण खां वधीक हैसियत वारनि जी निवड़ त कयो, पोइ तूं ताक़त वारो सम्झे थो त ॿुॾी मर किनीअ नालीअ में।